अस्सलाम वालेकुम जी, आऊं शनी लाली ऐं मुंहिंजी PTV ते रिकॉर्डिंग आहे लाइव प्रोग्राम जी। ऐं आफ्ताब करीम बलोच जो प्रोड्यूसर आहे ऐं ज़बरदस्त PTV जो हमेशह खां कमु ॾाढो मयारी सुठो रहियो आहे ऐं हमेशह सुठी शाइरीअ खे हू फोकस ॾींदा आहिनि ऐं वीडियो जे हिसाब सां मूं हिन वॻे जी सिलेक्शन कई आहे। सिंधी एम्ब्रॉयडरी हमेशह हर दौर में हर वक़्त में माण्हुनि खे पसंदि ईंदी आहे। मुंहिंजी बि सिंधी जेको भर्ता एम्ब्रॉयडरी आहे उहा कमज़ोरी आहे, मूंखे पसंदि आहे। सो आऊं तक़रीबन न बिल्कुलु बि रेडी आहियां ऐं हाणे बसि निकिरां पई थोरी देरि में ऐं इंशाल्लाह उते जेके रिहर्सल्स थींदियूं जेके असां पाण में कचहरी कंदासीं ऐं तव्हांखे अपडेट कंदसि तेसि ताईं। असांजे घरनि खां कोई तक़रीबन 10 किलोमीटर परे हूंदो या 10 मिंट अगरि चऊं त बहितर रहंदो। 10 मिंटनि में असांजो घर खां PTV परे आहे ऐं असीं वेझा आहियूं। टाइम मेडिकोस ऐं 5 ॾिसां पई ऐं ॾिसो टाइम मेडिकोस खां पोइ फौरन लियाकत नेशनल हॉस्पिटल जे बिल्कुलु बि साइड में आहे अक्सन टेलीविजन, जिते हमेशह हर कमु मयारी ऐं ज़बरदस्त थींदो आहे ऐं इंशाल्लाह उते असांजी पहिरीं रिहर्सल थींदी आहे। PTV हमेशह महिनतुनि खां पोइ चीज़ ऑन एयर कंदी आहे। पहिरीं रिहर्सल्स थींदियूं, पोइ उन खां पोइ रिकॉर्डिंग थींदी ऐं असीं PTV जे बिल्कुलु वेझो आगा खान लियाकत क्रॉस PTV ते कोई साम्हूं आऊं तव्हांखे गेट ॾेखारियां। पोइ तक़रीबन आऊं ते 8-9 सालनि खां पोइ आऊं PTV जे गेट ते अचां पई PTV रिकॉर्डिंग करण जे लाइ। हिननि सां ॻाल्हायूं, ॿुधायूं त असांजी अॼु रिकॉर्डिंग आहे। PTV अंदरि अचूं पिया, सुठो लॻे पियो। हीअ ॾिसो ग्रीनरी असांजे पाकिस्तान टेलीविजन, असांजो इदारो बहितरीनु, असांजो इदारो हमेशह जे सुठो मयारी कमु ॾिनो आहे। रश बि लॻी पई आहे काफ़ी। गेट आहे जेसिताईं असीं अंदरि इंट्री ही PTV जी गाॾी बीठी आहे, शायदि किथे आउटडोर शूटिंग ते निकिरंदा आहियूं। हीअ असांजो मेन गेट ऐं फर्दर आई विल टेल यू अबाउट फर्दर माय रिकॉर्डिंग रिहर्सल्स। हा असांजी PTV जो अंदरियो ॾेख शायदि हिते का रिकॉर्डिंग थिए पई। हीअ असांजी हैवी कैमराऊं, शायदि का रिकॉर्डिंग वग़ैरह थिए पई ऐं अदर कैमरा। हीअ हिन जो मेन खां अंदरि एंटर थिया आहियूं ऐं काफ़ी सालनि खां पोइ उहा ई ख़ुशबू, उहा ई रौनकूं ॾाढियूं हुयूं कंहिं वक़्त में। हाणे जी ख़बर न आहे। साम्हूं GM जो कमिरो हूंदो हो उन वक़्त में, हाणे आई डोंट नो। हिते मुख़्तलिफ़ तस्वीर लॻल आहिनि, ॾिसी सघो था। हितां खां उर्दू मीडिया जा काफ़ी नाला हिते परवान थिया आहिनि, हिन वॾी शोहरतूं हासिलु कयूं ऐं ही मुख़्तलिफ़ कमरा आहिनि। हाणे आउं ॻोल्हियां पई त असांजो PTV जो मेकअप रूम जे सूट ते टंगियो हो। मुख़्तलिफ़ आहिनि मॉडल रिकॉर्डिंग्स वारियूं ऐं मुंहिंजो वॻो PTV तक़रीबन साॻी कंडीशन में। हाँ हाणे छा त अॻे नंढा हूंदासीं त PTV एॾो हैवी मेकअप कंदो आहे। हुन चवंदो भई रहूं तो एॾा त असीं पुछड़ा न आहियूं त तव्हां सां एॾो हैवी मेकअप करे पुछड़ो करे था छॾियो। सो लाइट मेकअप शुरू खां रहंदी आहे, कोशिशि कयां थी ॾहनि खे लाइट ते रखां। हलो पाऊं था कनेक्ट। हा जी हिते अलाह ॾिसो रिकॉर्डिंग हले पई का।
टेकिंग मथे प्रोड्यूसर रिकॉर्ड करना कुछ मिले तो हाँ अॼुकल्ह जे हिसाब सां असांजो ज़बरदस्त शाइर आहे साईं अदा सागर शाह उनजो गीत आउं तव्हांखे ॿुधायां थी जेको उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो।
असांजी रिकॉर्डिंग थी वई ऐं आराम जे छा रिकॉर्डिंग मूंखे ॾेखारी। हाणे बसि वापसि घर लाइ मेकअप रूम मां पंहिंजी ड्रेस त आंदी हुई पर थोरी सेट ते काफ़ी गर्मी हुई जंहिंजे करे मूं उहा ड्रेस न पाती ऐं 8-9 सालनि खां पोइ अचणु थियो आहे पर PTV ऑलमोस्ट ईअं ई आहे। असांजी PTV त वापसी रिकॉर्डिंग सभु थी वई। आराम जे छा सां मुलाक़ात थी वई, ॾाढो मज़ो आयो। इलाही टाइम खां पोइ आयासीं पर जाम मज़ो आयो ऐं वापसी आहे। असांजी PTV मां वापसी निकिरी चुका आहियूं। ही गेट असांजी PTV जो। सो वरी इंशाल्लाह तव्हांखे जॉइन कंदसि के ॿिए व्लॉग में। तेसि ताईं मूंखे ॾींदव इजाज़त। साथ सलामत सिंध सलामत जिते हुजो आबाद जो।